नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कयूं पिया। मशहूर आलिमदीन मौलाना अब्दुल हमीद लुंड चक ऐं रुस्तम जे विच वारे इलाइक़े मां अगवा थी वियो आहे। नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट आहिनि अवां शेयर कयूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त मशहूर आलिमदीन मौलाना अब्दुल हमीद लुंड चक ऐं रुस्तम जे विच वारे इलाइक़े मां अगवा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कयूं पिया। नाज़रीन, मशहूर आलिमदीन मौलाना अब्दुल हमीद लुंड चक ऐं रुस्तम जे विच वारे इलाइक़े मां अगवा थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मशहूर आलिमदीन मौलाना अब्दुल हमीद लुंड चक ऐं रुस्तम जे विच वारे इलाइक़े मां अगवा थी वियो आहे।